ईद गदीर के सिलसिले में जश्न जो प्रोग्राम किया विया गोठ तवाल साहब मरीज ने गोठ किताब कंदा अल्लामा हसन अब्बास साकी ऑफ लाहौर ज़ाकिर बैत हाकिम अली बुक्टी ज़ाकिर बैत बरकत अली मरी बलोच सबिन मोमिन गुज़ारिश अरिड़हं ज़ुल्हज गदीर के जश्न में शरीक थी सवाब हासिल कंदा बावाज़े बुलंदतर सलवात न वक्त सामू ज़िक्र आले मोहम्मद कंदा खतीब विलायत मोहतरम जनाब गुलाम बाक़िर डार बावाज़े बुलंदतर सलवात। थोड़ो बाबा वेझा थी अचो जेके पोयूं आहिनि। सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां। इल्तमास दुआ या परवरदिगार आलमीन बेहक के मोहम्मद वाले मोहम्मद अलैहिस्सलाम जा मौला बेहक के विलायत अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम बानियान मजलिस जो पुरखलूस एहतमाम नंगर न्याज पांजी बारगाह में कबूल फरमा। मुझा मौला बानियान मजलिस जे रिस्क रोज़ी में इज्जत माल में बरकत अता फरमा। असांजे मोहतरम भा राजा शफकत हुसैन के सेहत कामिला उम्र दराज अता फरमा। मुझा मौला जेतरा मोमिनीन फर्शिया ज़ाते मौजूद आहिनि या बाहर आहिनि जो दुआऊं पांजे बारगाह में कबूल फरमा। ज़वार बशीर हुसैन के सेहत कामिला उम्र दराज अता फरमा। ज़वार इम्तियाज़ हुसैन साईं बाबा बका हुसैन शाह ज़वार लाइक अली भुट्टो जिन मोमिनीन जो दुआऊं मुझे ज़िम्मे आहिनि मुझा मौला हर अलीयुन वलीउल्लाह पढ़ण वारे के कंहिंजो मोहताज न बना जा। मुझा मौला असांजे हक़ीक़ी वारिस जो जल्द ज़हूर फरमा। असांजे अखियन के मौला जे ज़ियारत सां मुनव्वर फरमा। मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके असांजी दुआ पांजे बारगाह में कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद व आले मोहम्मद। सलवात एकड़ी बुलंद आवाज़ सां पढ़ो। नाराज न थियो तो अञा बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन शफीए ज़ुनूबना तबीबे क़ुलूबना मौलाना बिल क़ासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलाम अला व वसीयही व वज़ीरही व अखीयही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिहे खैबर व खंदक अबुल हसनैन अली इब्ने अबी तालिब बुलंद सलवात। वस्सलातु वस्सलाम अला सय्यदतुल जलीलतुल मखदूमतुल मुत्तहिरा आलिमतु गैरे मुअल्लिमा सिद्दीक़तुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन। सर झुकाए बुलंद सलवात। व अहल बैतो तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व ला लानतुल्लाहि अला आदाइहिम व अजमईन इल्ला क़याम यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़क़द क़ालहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौमा अक़मलतु लकुम दीनकुम। अज़ीज़ान मोहतरम सामईन गिराम क़द्र वाजिबुल एहतराम शिया ने हैदर करार तवज्जो नात के कुरान जो जिक्र शुरू कयूं। वडा खुशकिस्मत आयो तवां, वडी इज्जत आहे तवां जी जो कायनात में तवां के उहे इमाम मिलिया जिन जो जिक्र करण इबादत आ। थोड़ी नौकर से मेहरबानी थी थोड़ो गालाए पे तो सफ़र कंदासीं ऐं इंशाअल्लाह विलायत अमीर अल मोमिनीन जो मेराज नसीब थींदो। इन करे जो 2 ॾींहनि खां बाद मोमिनन जी ईद आ। गर्मी जी शिद्दत आहे मगर अकीदे जी जेका गर्मी आ मौसम जे गर्मी ते हावी आ। ऐं कल बि मां इहो अर्ज़ु कयो मजलिस में अॼु बि अर्ज़ु थो कयां त हीअ गर्मी न आहे, गदीर में ॾाढी गर्मी हुई। हाँ, गदीर में एतरी गर्मी हुई जो पुछो वञी उन्हनि खां जिन अंदर अली जो बुग़्ज़ लिखियल हो।
तो उन्हनि खे केतिरी गर्मी भी थिए लफ़्ज़ चवां जावेद हिकिड़ी सूरज जी गर्मी ॿियो अली जे बुग़्ज़ जी गर्मी हाय हाय मौला तव्हांखे आबाद रखे डबल इन करे जो नबी हुननि खे रोकियो इन जगह ते ऐं रोकियो पंहिंजे हुक्म सां न अल्लाह जे हुक्म सां मुंहिंजा हबीब इन्हनि खे रोक मिंबर जो कसम खणी थो चवां मज़हब अहल जे किताबनि जी ज़मानत सां हुकुम भी मिलियल आहे त गदीर ते 4 लफ़्ज़ गदीर उहा ईद आहे जेका हर मोमिन ते मल्हाइण वाजिब आहे मोहताज हथ न खणे जो अली जे सदके हथ खड़ी सके सैयदजादा गदीर उहा ईद आहे जिन जे बारे में तुझे सादिक इमाम फरमायो अगर पैसा न थो तो कर्ज खणी भी ईद कयो जी ज़वार मिठल जी ज़वार बशीर तुझे मौला फरमायो अगर पैसा ना है कर्ज खणी ईद कयो अगर वो कर्ज लाइण का पीरा मरी वियो कर्ज जाने जाफर सादिक जाने सलामत आबाद रहो मौला तव्हांखे आबाद रखे जेस ताईं जेके जिंदा वेठा आहियो तुंहिंजे इमाम फरमाए अरड़ा गदीर ज़ुल्हज वारी ईद कर्ज खणी भी ईद कयो बच्चन के नओं लिबास पारायो कब्रिस्ताननि में वञी पंहिंजे क़रीबनि जे कब्रुनि ते खुशबू ॿारियो उन्हनि जे मथां गुलनि जी वर्खा कयो नओं लिबास पाए बाज़ार में सीनो चौड़ो करे हलो जीअं दुश्मन पुछनि त हिनखे छा थियो आहे अॼु नओं लिबास में पातो अथई खुशबू बि हई अथई सीनो चौड़ो करे चयो अॼु मुंहिंजे मौला जे विलायत जो हाय 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 गर्जी बोलो बोलो सखी सरदार कलंदर सलामत आबाद रहो गदीर सब चो माशाल्लाह बेशुमार सलामत आबाद रहो तवज्जो है दोस्तों भैया तो बुलंद बोलो बोलो सखी सरदार कलंदर हाँ अली जे दुश्मन ते लानत करण कने शर्माइंदा न कयो अली जे दुश्मन ते लानत करण में वो शर्माए जेको अली सा सच्चो इश्क न रखे गालाइंदो ज़बान जी ज़बान ते अली वलीउल्लाह जी मोहर लगल जी जे रगुन में खून न अली जी विलायत डोड़ी रही आ किताब जो नालो मल्लायो हज़रल फकीह तुझे मज़हब शिया जे कुतुब अरबा जी बयो नंबर किताब उन में तुझे पंजे इमाम मोहम्मद बाकर जो फरमान न होजे गुलाम बाकर जी ज़बान कटे वनो वीडियो कैमरा बनजी रहे सजी जिंदगी मां पांजे लफ्ज़न जो सही बकायदा जामिन तुझे पंजे इमाम फरमाए उन शख्स जे पोया नमाज न पढ़ो जेको अली जे दुश्मन ते ऐलान करे लानत न थो करे जी बेशुमार अली वलीउल्लाह शजरन जे पहचान जो नालो आ हां अली वलीउल्लाह शजरन जे सुञाणप जो जेके कंध हलायो था वो मुसा मुत्तफिक न आयो कंध हलाइण वारे जी गवाही अधु हूंदी आ तो जा अधु हेडे अधु होडे हां गवाही ज़बान जी हथ जी अली सा ताल्लुक भी ज़बान ही हथ जो आ हाय हाय यो हथ गदीर में नबी खयो हो गवाही ज़बान होई हाथ गदीर में नबी खयो हो जान अग्या पोया जेतरा वेठा मुझे ज़हन में शेर अची मैं शेर चवा तो बोली सांद हलाली मवाली काथे दा झूमन शेर आए सिरायकी जो सिरायकी जे की शायर चयो कज़ा दे हथ विच कदर दे हाथ विच कज़ा दा हथ है हाय ज़वार फिदा हुसैन आखिर तई अगर समझी ना न झूमदा कबर तई सही खालिद शाह दुआ कंदा हाय हाय कज़ा दे हाथ विच कदर दा हथ है भेरा दे हाथ विच भेरा दा हथ है अजीब मंजर है खुम दे अंदर नबी दे हाथ विच अल्लाह दा हथ है
बैयत बुलंद जो अली इमामा बोलो बोलो सखी सरदार कलंक। हाँ जिन अकीदो आ न अली जो हथ अल्लाह जो हथ ए तो शिया खट्टा मिठा थी ताने एले सुन्नत जे रिवायतुन में गाल मिले थी। 8 ज़ुल्हज जे सखी हुसैन बादशाह मक्को छडियो न एले सुन्नत जे किताबन में रिवायत आ। इब्न अब्बास का जे कोन जो तफसीर जो इमाम आ इब्न अब्बास से तो बे की डिठो ही न मां डिठो। हाय हाय जब बे की एतरी बसीरत ही नहीं सवार गुलाम असगर इब्न अब्बास अहले सुन्नत जे तफसीर जो इमाम आ जब मां डिठो हुसैन इब्न अली काबतुल्लाह जे दीवार सा टेक दई बीठो वा जब अकेलो न हो हुसैन बा हुसैन जे सजे पासे नो जिब्राइल के बीठे डिठो आई जिब्राइल जा बई हथ शबीर जे हथ में होया आई जिब्राइल हाजिर ने निहार जब हाजियो अचो अल्लाह जे हथ दे बई अब गयो। गर्जी वाह वाह जियो सलामत आबाद शाद रहो। हाथ बुलंद हैदरी शर्माए वो जी जा पीर जी जा सरबरा जी जा गुवान सकी पे दुकानन में ठया हाँ जिन अंदर अली आओ मुसा गाल है जबान गाल है हथ ना जबान गाल है जी सर हलायो मुके शक पे जी दो हेडो ना हो डुआ ओ बनी शर्माए जिन सकी पे दुकानन में बनाया बया हा असा जो मौला मैदान जो मौला या सवा लख हाजन के रोके रसूल फलानन जो मेंबर बनाए अली जे विलायत जो ऐलान कयो तफसीर आले मोहम्मद जे जिम्मेदारी से गुलाम बाकर जुमलो तो जाए अलीउन वलीउल्लाह जो अली जे विलायत जो पीर हुक्म मैदान अरफा दे आयो खुदा फरमाए मुझे हबीब अरफा जे मकाम दे हज जे खुतबे का पीर अली जे विलायत जो ऐलान कर आशिक महबूब गाल हायो रसूल फरमाए मुझे अल्लाह तोखे द खबर आ हिनन जे अंदर अली जो बुग़्ज़ लिखियला तोखे द खबर आ हिनन जे अंदर अली जो बुग़्ज़ लिखियला मुझे अल्लाह मुखे थोड़ी मोहलत दे वरी रसूल अगते वठो हज पढ़ियो वयो वरी हुक्म आयो मुझे हबीब काबे जे तवाफ जे दौरान अली जे विलायत जो ऐलान कर नबी फरमाए मुझे अल्लाह तोखे द खबर आ हिनन जे अंदर अली जो बुग़्ज़ लिखियला ड्राम मर्तबो जदे हुक्म आयो अली जे विलायत जो नबी सागा लफ्ज चयन मुझे अल्लाह तोखे खबर आन हिनन जे अंदर अली जो बुग़्ज़ लिखियला खुदा फरमा मुझे महबूब खबर त आहे मगर अज महबूब बुधाए त अली जो बुग़्ज़ हिनन जे दिलन में आहे केड़ो मुझे अली हिनन के कयो शाहे नबी फरमा मुझे अल्लाह तोखे खबर आ अली जी तलवार हर जंग में किंजे मामे के मारियो वा हाय 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 आखिर भाई मुझे अल्लाह तो के खबर आ अली जी तलवार जंगे बदर में किंजे मामे के मारियो किंजे चाचे के मारियो किंजे सोट के मारियो किंजे मासात के मारियो मुझे अल्लाह यहां तो के खबर आ जंगे ओहद में अली तौहीद का दुश्मन मारिया अली रिसालत का दुश्मन मारिया जंगे खंदक में अमर बने अब्दुल तुझो दुश्मन हो मुझो दुश्मन हो अली सजी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह का दुश्मन मारी रहे बा हिनन जे अंदर बुग़्ज़ ही होवा आवाज बहता ताई मुझे महबूब हाने कलमो छड़ई ता छडन दीन छडन ता छडन मुझे तौहीद छडन ता छडन मगर याद रख मुझे मुस्तफा अली सजी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह का दुश्मन मारिया हाने मां अली वलीउल्लाह का दुश्मन मारिया हाय 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 नौकर मानो कर गर्जी गर्जी अली जिंदगी में पांजा दुश्मन मारिया ही कौन अली सजी जिंदगी तौहीद जा दुश्मन मारिया मारिया न सही ज्यादा रिसालत जा दुश्मन मगर गदीर ते पीरो मुकस्सर अल्लाह मारियो हाँ महत्व तो निशा बोयन जाब पीरो मुकस्सर गदीर ते हारिस बिन नोमान फेरी मुनीर पीरो मुकस्सर अली जे विलायत जो ऐलान बुधाई नबी जे के भी वयो मुत्तफ़ शिया सुन्नी किताब पढ़या पियान सीरत हलबिया वाले अहले सुन्नत जे इमाम भी लिखियो ओ लिखे तो नबी जे के भी रहे नबी के न्याज जब तो चयो तो नमाज पढ़ो असा पढ़ी से
खबर पई त हारिस निमाज़ी हो ऐं जहिड़ो तहिड़ो निमाज़ी न साईं रसूल बख्शिया बेशुमार तवज्जो है थोड़ो टाइम मुख्तसर तवज्जो कंदो तो पैगाम पहुंची वेंदो नबी जॻहियूं बि उन लंबी चौड़ी तकरीर कई तो च नमाज पढ़ो पढ़ी से रोजा रखो रखियासी हज कयोसी ज़कात ॾियो ॾिनी से हाणे वरी अली जी विलायत जेका ॻाल्हि 1400 सालन खां वठी अॼु जा मुक़सर नथा सम्झन इहा ॻाल्हि हिननि जो अब्बो सम्झी वियो हो त हाणे नमाज अली खां सवा कम न ईंदी हाय 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 समझियो तॾहिं त तकरीर कई न त नमाज पढ़ी से रोज़ो रखियासी हज कयोसी ज़कात ॾिनी से हाणे वरी अली जी विलायत हाणे वरी पंहिंजे भाउ जी विलायत असांजे मथो नबी जे साम्हूं बि चयो तो हुकुम ॾिनो वा या हुन ऐलान करायो अथई रहमत वारे चेहरे ते जलाल अची वियो रहमत वारो चेहरो मुझे मुस्तफा जो सुर्ख थी वियो नबी फरमाया कम वक्त कुरान न पढ़ियो अथई कुरान न पढ़ो थे अल्लाह न चयो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मां हुन जे हुक्म खां बगैर त ॻाल्हाईंदो ई न आहियां जेसी ताईं हो न चवंदो आहे तेसी ताईं मुंहिंजा लब हिलंदा ई न आहिनि अली जे विलायत जो हुक्म मुंहिंजो न अल्लाह जो हुक्म लफ्ज़ खत्म थिया मोहम्मद मुस्तफा जा बस हिन कमीने नबी जॻहियूं बि चयो चओ पंहिंजे अल्लाह खे त हारिस अली जे विलायत खे नथो मञे मुंहिंजे मथां आसमान खां पत्थरनि जो अज़ाब मोकिले मां अली जे विलायत खे नथो मञां मिंबर जो कसम खणी थो चवां हिन कमीने कयो ड्रामो इन करे जो हिन खे ख़बर हुई त मक्के जे सरज़मीन ते इहो ई मोहम्मद मुस्तफा तू आज हथ बुलंद करे चई रहियो मुंहिंजा अल्लाह उन्हनि बुतनि खे बर्बाद कर जेके तुंहिंजे मुकाबिले में बीठा आहिनि साम्हूं गुज़रियो अबू लहब उन चयो त ए अब्दुल्ला जा यतीम तुंहिंजा हथ टुटनि ए अब्दुल्ला जा यतीम तुंहिंजा हथ टुटनि मगर उन वक़्तु अज़ाब न आयो अबू जहल ते अज़ाब न आयो आयत आई आयत खुदा फरमायो मुंहिंजा मुस्तफा मां हिननि ते अज़ाब कीअं मोकिलियां हिननि में तूं जो मौजूद आहे हिननि में तूं जो मौजूद आहे मां हिन ते अज़ाब नथो करे सघां हाणे हिन जे ज़हन में ॻाल्हि इहा आई त मुस्तफा साम्हूं बीठो आहे अज़ाब अची नथो सघे पत्थर ईंदा कोन ऐं मां ॿाहिरि निकिरी नची नची चवंदुमि अगर अली जी विलायत ज़रूरी हुजे हा त अज़ाब बि अचे हा अज़ाब बि अचे हा हिन जा लफ़्ज़ ख़त्म थिया फौरन आसमान खां पत्थर बि आयो सूरह मारिज जी आयत बि आई खुदा फरमाए मुंहिंजा हबीब मां रिसालत जा दुश्मन छॾे थो सघां विलायत जा दुश्मन नथो छॾियां भैया तो बोलो न बोलो बोलो सखी सरदार कल मुंहिंजा बि विलायत जा दुश्मन मुनकर नश मां बिल्कुल पंहिंजे टाइम जे अंदर अगर अली जी विलायत माज़अल्लाह मुस्तहब हुई नबी चया न बाबा थधो थी तुंहिंजो ब्लड प्रेशर छो हाई थी वियो आहे थधो थी न न नबी फरमाया मरे त मरे मौके ते नबी जो सहाबी हो नमाजी रोजेदार हाजी नबी फरमाया मरे तो मरे हाय हाय मरे तो मगर अली जी विलायत हाय हाय ऐलान थियो फौरन आयत आई अल यौम अकमलतु लकुम दीनकुम मुंहिंजा हबीब अज तुंहिंजो दीन मुकम्मल कया हाय 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 के गर्मी थे उनके छुट्टी आ हाँ बिन ॾींहंनि खां पोइ मोमिन जे चेहरे ते ॾिसे बिन ॾींहंनि खां पोइ अल्लाह गदीर ते मोमिन जे चेहरे ते ॾिसे तुझे सादिक इमाम जो फरमान आहे जे हिक खजूर जी कड़ी के मोमिन के गदीर जॾहिं खाराई उन 1.25 लाख नबियुनि जी दावत कई हाय हाय उन 1.25 लाख नबियुनि जी दावत कई गदीर वारे ॾींहुं हिक डड़ी कतल जी जे हिकु दरहम सदको कयो गदीर वारे ॾींहुं उन मैदान अरफा में 70,000 दीनार हाय हाय 70,000 दीनार
हाय हाय इन लफ्ज़ ते जेके हलाली मोबाइल जो चेहरो गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी वेंदो। इमाम फरमाए कदीर वारे ॾींहुं काफर जे घर बच्चो ॼमे त मोमिन थींदो। हाय हाय मौला दा क्या बात रखे। काफर जे घर में बच्चो ॼमे ज़वार साहब ऐं यो प्रैक्टिकल थियो। कदीर वारे ॾींहुं नबी ऐलान कयो अली जो हथ वठी मन कुंत मौला। उन काफिले में के काफर जे घर बच्चो जाओ जेके पहुंची आए उन्हनि खे मुंहिंजो सलाम आहे। सदा हुसैन उन वक्त होॾो नबी ऐलान कयो होॾो के मुनकर जे बच्चो जाओ पीरियों आवाज सही बकाशा सलाम नदीम पीरियों आवाज उन जे कन्ननि में आयो मन कुंत मौला। हाय हाय साईं अब्दुल्ला शाह असांजा जेके बच्चा ॼमंदा पीरियों आवाज़ आज़ान जो ॿुधंदा आहिनि न हो एॾो शरीफ हो पीरियों आवाज़ ई मन कुंत मौला जो ॿुधाई। हाय हिन लफ्ज़ ते हथ खजे जेको मूंखे ख़बर न आहे केरु नसीब जो बीमार आहे केरु अली खे मञे केरु सोचे कंहिंजो अक़ीदो मेराज ते कंहिंजो पस्ती ते ख़ुशामद सॼी ज़िंदगी गुलाम पाकर कई कोन्हे। मुंहिंजो अक़ीदो आहे मां 14 जे नालनि जे सदके खाईंदो आहियां नजफ़ अशरफ खां जेतिरा लिखियल आहिनि साह ओतिरा खणंदुमि इमाम ज़माना जे नालनि जे सदके रिज़्क़ तेसी ताईं लिखियल आहे जेसी ताईं ज़िंदगी लिखियल आहे। मूंखे मिंबर जो कसम आहे हुयो दुश्मन जो पुट मगर पीरियों आवाज़ कन ते ॿुधई मन कुंत मौला फहाज़ा अली मौला। अली चवंदो यो इन्हे जो पुट ना है मुंहिंजो पुट हैदर। भैया तो बोलो 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 सखी सरदार कलक। हुयो दुश्मन जो अली फरमाए मुंहिंजो पुट ऐं सॼी ज़िंदगी उन जी ईअं गुज़री भेण जे खिलाफ़ विढ़णो पियो त विढ़ियो। मुंहिंजी मजबूरी आहे यार शिया हूंदा ई समझदार आहिनि। शिया हूंदा ई समझदार आहिनि। इब्ने जोज़ी अहले सुन्नत जो आलिम गुज़रियो आहे अली जे बुग़्ज़ निभागो हो। एक मिंबर ते उनके दिमाग में इल्म चढ़ियो अली तो जी दावा कई सलूनी सलूनी मां छो न कया मां फने खान आया अजकल सब के चढ़ी तो वने दिमाग ते मां ही आया ओ मिंबर ते वेही जी सलूनी सलूनी सजी दरबार खामोश कुंड में का अली जी नौकरानी बैठी जियो मौला ता क्या बात रखे। अली वारो चे बोई उनखे आ जडे बे आले मोहम्मद हमलो थे उनके जलील करे कुंड में सरकार नौकरानी बैठी आई अगे तो वरी कदे खा या दावा कई दावा त अली जी आ अच्छा तो मुंजी बा है सलूनी सलून जेको पुछणो तो मुका पुछो सलूनी सलून जेको पुछणो अथव मुखा पुछो जी मुके एकड़े सवाल जो सजी दरबार मुदे भी सा गुलाम असगर लफ्ज पहुंचाए मुझे अचण जो मकसद पूरो थींदो जे मुके एकड़ो मसलो समझाए सलमान दुनिया छडी मदाइन में दुख थींदो मुखे अगर खामोश रह जियो सही खालसा जे सलमान दुनिया छडी मदाइन में जी हां जी अली मदीनो छडे पहुतो गुस्ल हथन सा नहीं कफन हथन सा नहीं दफन हथन सा कयई जब हां कयई जदी वो केड़ी वजाया जो सलमान लाए त पोतो मगर हिकड़ो एड़ो हुयो जिन जो लाश ट्रे दिया कुत्ता की लीडा रहा हाय 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 अल्लाह मजबूर जो हथ न खजो बे सबनी जो खजो वा जेथी मगर वजा केड़ी आ जो ट्रे दी लाश पयो रहो अली मदीने में भी हुयो
हाँ या गाल चो न मुसलमान सुख अली घर बैठो हो लाश टे डी गलिन में कि वो वजह कड़ी आ अली उनके गुस्ल न ॾियारियो पाण न पियो दफन कराए ॿिए खां कराए हाँ हाणे इन ॻाल्हि वाजी साबित थियो हाय हाय या हो सही हो या अली सही आ हाणे ज़वार जे हा करे त मरे न करे अब्दुल साहब तॾहिं मरे हाणे हिन अटकल सोची मुल्लो माना अटकली अटकल सोचे कि तोखे नबी जे शरीयत जी ख़बर कोन्हे मुल्लो फासे त शरीयत जो सहारो वठे शरीयत जी ख़बर कान्हे वरी कहिड़ी शरीयत तो खबर काने नबी चेवा जगह औरत शोहर जे इजाजत खां बगैर सयुदार घर खां बाहर निकरे उन ते 70,000 फरिश्ता लानत कंदा आहिन तू शोहर खां इजाजत वठी घरों निकती या इजाजत न वठी घरों निकती हां वा औरत अगे वधी जदी मुखे बुधाए जगह अली सा विढ़ण आई वा की खा इजाजत वठी आई हाय 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 तव्हां आबाद रहो इमाम ज़माना ता क्या बात तव्हां हाथ सलामत रहन मौला ता के किनो मोहताज न बनाए तव्हां जियो एडो जलील जो मिंबर न लहियो वरी के मुंह ही न देखारी अली जी अतना नौकरानी अली जे विलायत जो मुकाबलो केर करे ऐलान जो आयत है अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम इस्लाम दीना मुंजा हबीब आज दीन मुकम्मल आज नेमतों तमाम हाय हाय अल यौम अकमल दीन अकमल थियो कामिल थियो हाय हाय माया घट पढ़ियल लिखियल जेके घणा पढ़ियल लिखियल उन्हनि खां वञी पुछो त कामिल जो ज़िद छा आहे चाहे कामिल जो ज़िद नाक़िस आ ना नामुकम्मल नाक़िस माना अज हाँ हाँ एतरी नौकर जिम्मेदारी कबूल करे थो शिया तफसीर न तफसीर दुर्रे मंसूर अहले सुन्नत जी जलालुद्दीन सयूती भी लिखियो त अली जे विलायत जे ऐलान खां पोइ ही आयत आई खुदा फरमाए अल यौम अजो के ॾींहुं खास अज मुकम्मल क्यों अज कामिल माना खबर भाई पीरा नाक़िसो 63 साल सवाल लाए कली रसूल जिंदगी गुजारे चुको हाने पांचन परावर मुल्लन जे मथे ते कुरान रखी उनन का पूछो तो सही न छा छा न हो दीन में जो नाक़िस हुयो नमाज पहुंची चुकी हुई अल्लाह जे तो दीन ना मुकम्मल हुयो रोजा पहुंची चुका हा अल्लाह जे तो दीन ना मुकम्मल हो 81 जंग मुस्तफा करे चुको हो मगर दीन ना मुकम्मल हो सफाई मरवाजी सही मुसलमान करे आया दीन ना मुकम्मल काबतुल्लाह जो तवाफ थियो दीन ना मुकम्मल मक्के में नबी पत्थर खाधा दीन ना मुकम्मल मुसलमानन जा ताना सठा दीन ना मुकम्मल शरीयत जो सब गालियों पहुंची वयो दीन ना मुकम्मल वा खास गाल अज थी केड़ी जी जे करे अज दीन कामिल थियो सभई चवंदा अली जे विलायत जे ऐलान सा अली जे विलायत जे ऐलान सा हाने वडन वडन मौलविन का पूछो त हे दीन हलियो कदे खा दीन हलियो वा आदम जे जमाने का आदम सफीउल्लाह रहो दीन मुकम्मल न थियो नूह नजीउल्लाह रहो दीन मुकम्मल न थियो इब्राहिम खलीलुल्लाह रहो दीन मुकम्मल न थियो मूसा कलीमुल्लाह रहो दीन मुकम्मल न थियो गोठ जो समझी चुप केर तो रहे उन जी मर्जी आ पांजे दिल जे ताराजू में अंदर केर तो करे मां उन दा चेहरो दिसा इब्राहिम खलीलुल्लाह दीन ना मुकम्मल मूसा कलीमुल्लाह दीन ना मुकम्मल ईसा रूहुल्लाह दीन ना मुकम्मल गाल बने या न बने आहे हकीकत मोहम्मद रसूलुल्लाह हुयो दीन ना मुकम्मल जदे अली वलीउल्लाह मानो कर ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह कलमो हुयो दीन ना मुकम्मल ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह ताई दीन ना मुकम्मल मगर 23 साल ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह दीन ना मुकम्मल कदे थियो जने ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह का हुक्म आयो हाने अली वलीउल्लाह
सजी तकरीर मुझे एक पास है जुमलो एक पास है न ते जी कंध हलायो न एडी गर्मी में बे कुछ न मुझे दिल जरूर दुखंदी कदे मुकम्मल छो दीन जडे अली वलीउल्लाह जो ऐलान थे हाली जो खाई अली वलीउल्लाह जे बारे में बकवास करने वाला नमक हराम मुकस्सर जे अली जे विलायत का सवा अल्लाह जो दीन मुकम्मल ना है तो नमाज मुकम्मल की थी भाई। जी 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 भैया था बोलो बोलो सखी सरदार कलंदर है। इमाम ज़माना ता क्या आबाद रखे वडी कीमत चुकाई है विलायत जी सैयदन अली जे धीअन जो पर्दो सस्तो न हो देख नाने दे रोज़े ते अध रात जो इन हुयो पुछ अब्बास अज दिल का 28 रजब मदीने दे दीवारन का टक्कर हणी उमल बनीन जो लाल जे मां मरी वञा पो तू बाहर अचिया मुहर्रम करीब आ अज़ादारा ने मजलूम में करबला बल्कि मैं लफ्ज मटाए जा करीब ना मुस्लिम जे शहादत का वो मुहर्रम शुरू थी। अल्लाह ताला रोवन कबूल कर रहे जंगल जे सफर माहिर हुसैन इब्न अली ना लफ्ज चयो जे नाने दे रोज़े ते अध रात जो पुछो मुखा गुलाम बाकर सिर्फ अध रात जो न न अब्बास रोई दरवाजे ते बीच चंदो पीरा चराग विसाया पो अंदर अचजो मुझा मेहमान वेठा आहिनि मां तव्हांजो नौकर आहियां लफ्ज़ हिकिड़ो मां साहिब जो पढ़णो वा अज़ादारा ने मजनू में करबला 28 रजब जी रात सब बीबियूं तैयार थियूं मगर सब खां वधीक जी बीबी के शौक़ हो उन जो नालो लिस्ट में ना आयो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह गुनाहन की माफी वठो बंदो जे है न कई आ सजणन जो विछोड़ो पुछणो अथई अली अकबर जे भेण खां पुछी आ रोई रोई हथ बधी रोई जदी बाबा आज महमलन में जगह ना है मां पंध हलंदम। बिस्मिल्लाह 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 मुंहिंजी साईं राज़ी थे तव्हां ते बाबा मूंखे भाउ जे शादी जो शौक़ आ बाबा मूंखे अकबर जे शादी जो शौक़ आ रोण वारो सभई तैयार थियूं बीबियूं अली अकबर जे भेण जो नालो ना आयो रोण वारो जने सफर जो ॿुधाई न गठड़ी सामान जी तैयार करे तव्हां तजुर्बो कयो हूंदो जॾहिं घर जा भाती न ॿाहिरि वञनि सभ खां वधीक शौक़ु घर जे नंढनि ॿारनि खे हूंदो आहे न्याणनि खे ख़ुशूसन गठड़ी नंढड़ी तैयार करे कंहिं महिल पुफियुनि ॾे वञा पुफी मां तोसां गॾु हलंदमि केॾी महिल अली अकबर जे अम्मा सां चयां अम्मा मां तोसां गॾु वेही हलंदमि केॾी महिल कासिम जे अम्मा जे क़रीब अची चयां अम्मा मां कासिम जा गीत ॻाईंदी हलंदमि और रोवण वारो अज़ादारो जॾहिं ख़बर पयसि न सभु वञनि था सीनो प्यारो न कजां मां नथी वञा चुप करे वेही रही थोरो लम्हो गुज़रियो अध रात ढलण वारी हुई या हवेली जे सहन में शबीर कमर ते हथ रखी जदो जल्दी कयो मां गरीब थी वियो मदीनो में सैयदन जो हुसैन गरीब सजाए और रोवण वारो जगह चुप करे आयो न लफ्ज ते हाय जरूर कजो मां झोली खणी दुआ दीनो माव गुरबत जो वेण आयो न और रोवण वारो अब्बास जा कदमन ते हथ आया रोई जब मां जे चादर जो वास्तो थई तू घर वे मुखे तलवार दे मदीनो जाने
मरहबा मरहबा मरहबा। अल्लाह ने जो कू कब्र हुसैन से पहुंचाए, गाजी के सीने से लाते ही जी बाबा। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। आजादार माध्यमी आज तो वारसद सैयदान मदीने जा एडा गरीब थी आज शबीर रोई जब नाना अलविदा। मरहबा 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 मरहबा। लफ्ज़ पढ़ना सैयदन का माफी वठंदे शबीर रोई सहन में चे तो सब बीबियूं दर बंद कयो, चाबियूं मुझे धी फातिमा सुगरा जे हवाले कयो। अल्लाह अकबर। रोण वारो हर बीबी दर बंद करे हाँ, दहलीज ते वेठल सैन जे झोली में चाबी रखे हाँ, चुप करे रोवंदी महमल जे तरफ वधे हाँ। मातमी अज़ादारो सब बीबियूं चाबियूं रखी वयूं, एक बीबी न दर बंद थी करे न चाबी थी खणे। अल्लाह करे या दुआ खुरमा लफ्ज पढ़ा न या तुझी हाय जरूर न करे। शबीर अंदर आयो छाड़ से अली असगर जी अम्मा केडी मल हिन पासे दी वने, केडी मल हिन पासे शबीर रोई जदो अली असगर जी अम्मा तू न हलंदी चेथी मौला मां जरूर हलंदम पर दर बंद करना। चेथी मौला मुझी मजबूरी आ। केड़ी मजबूरी? मौला तो हुक्म दिनो आ चाबी फातिमा सुगरा जे झोली में, हुसैन जो सभिनी जो रखिया तो सा केड़ी मजबूरी आ? अजो भी हथ बधी जदी मौला ही गाल मा ता के पीरा न कईया। शबीर जे तो अली असगर जी अम्मा केड़ी गाल? बीबी रोई जदी जडे मुंजी थी न तवा सा शादी। हुसैन जदो हाल ही असगर जी अम्मा चेदी जडे मुंजी बारात तुझे दरवाजे ते आई न, चेदी मौला मां दरवाजे ते बीही रहन, मां क्यों कदम न रखियो। अल्लाह करे या तू मातम करी या मैं लफ्ज पढ़ी न सगा। चेदी मौला मुझो रुक जण हुयो या अंदरों तुझो ट्रई भेणू उठी आयो, दरवाजे जे करीब अची चंदियो भाजाई नाराज आ, असा तुझे शादी में ना आयासी। भाजाई तो के खबर हुअण खपे असा कदे घर का बाहर निकतियो ना हो। आजादार मातमियो जेके भाज शादी हुए शाम जे बाजार में या हुसैन करबला बन वया मजलिस और रोमन वारो जेके भाज शादी में बारात में वो शाम जे बाजार में किए मयूं हाल असगर जी अम्मा चेदी हा मौला मां कदमन ते किरी पे मां जे मुर्शिदादी आ गाल ना है मुके खबर आ ता बतूल जाजू आ ता घर खबर नहीं दियो आयो पहुंचे त भाजाई अंदर छो न थी अच्छी। यदि मां सवाल कयो या झूले में बच्ची केरा उन वक्त तुझी वडी भेण चयो या मुझे हुसैन जी नंढड़ी फातिमा सुगराया। चेथी मौला मां चयो त साइन मां बुधो वा तू एडी करीम आ जेतरी वडी साइन हुंदी। बीबी जदी जेको घुर मां तो खे जा जदी या झोली मुखे या धी दे या हुसैन अल्लाह मातम कर तुझा हथ जो आजाद आहेन। जदी या धी मुखे दे मां पांदे बचड़न का वधीक प्यार कंदस। हुसैन जदो पहुंचा तो जदो तुझी भेण झूले में सुगरा के खयो मुझे झोली में रखी हिक गाल चरे मुझे मथे ते हथ रखी जी रुबाब अल्लाह तो के औलाद दींदो मगर याद रख जा कदे सुगरा के यतीम जो एहसास न थे रोई जेथी अज चाबी की रखा होडे दिस अकेली बैठी हुसैन जदो जी दिल चलाई रखो जेथी मौला मुझे मदद आखिरी लफ्ज दिखे मातम करना सिर जो मातम करे। शबीर जेथो मां अग्यो भी हाथो तू कद है दे वराए चाबी रख जा और मातमियो आहिस्ते हली हली असगर जी अम्मा मुझे ने सुने ये चाबी रखनी हुई या सुगरा जमीन छड़ी मां दे निहारे जदी आज खबर पई सगी मां सगी हो गया। आज मुझी अम्मा मुखे